हिकिड़े बादशाह जा टे पुट हुआ ऐं बादशाह ॿिनि पुटनि खे वधीक भाईंदो हो। बाक़ी जेको बादशाह जो नंढो पुटु हो उनखे बादशाह घटि भाईंदो हो ऐं बादशाह हुन सां नफ़रत कंदो हो। त हिकु ॾींहुं राति जो बादशाह सुतो पियो त अचानक उते हिकिड़ो हमराह आयो, नक़ाब ॿधी ऐं तलवार हथ में हुई। त हिते अचानक बादशाह जागी वियो ऐं उहो हमराह बादशाह खे ॾिसी ऐं भॼी वियो। त बादशाह ॿाहिरि उनखे हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो ऐं बादशाह चवणु लॻो त हीउ मूंखे मारणु आयो हो, मुंहिंजे कंहिं दुश्मन जी साज़िश आहे। जॾहिं सुबुह थियो बादशाह वज़ीर खे बि घुरायो, सिपाहियुनि खे बि घुरायो ऐं चवणु लॻो त राति हिकिड़ो हमराह आयो नक़ाब करे मूंखे मारण जे लाइ ऐं अवी केॾां विया हो। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, महलात जे ॿाहिरां त तमामु जाम चौकीदारी आहे, तमामु सख़्तु पहरो लॻो पियो आहे। उतां खां ॿाहिरां खां त माण्हू को अंदरि महल में अची नथो सघे, पोइ तव्हां ते केरु हमिलो थो करे सघे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त वज़ीर हिते वरी हई विची ऐं वज़ीर चवणु लॻो त मूं राति जेको आहे सो तुंहिंजे नंढे पुट खे तुंहिंजे वेझो अची ॾिठो हो, थी सघे थो मतां उहो हुजे। त बादशाह खे अॻे उन नंढे छोकिरे ते, नंढे शहज़ादे ते कावड़ जाम हुजे। त बादशाह हितां वियो, पंहिंजी ज़ाल राणी खे चयईं त तुंहिंजे नंढे पुट जा ई कम आहिनि ऐं सॼी हक़ीक़त करे उन राणी खे ॿुधाई। ऐं राणी चवणु लॻी त मुंहिंजो नंढो पुटु ईअं नथो करे सघे। बादशाह कावड़ मंझा राणी खे एतिरो कुझु चई ऐं वरी वापसी मोटी आयो ऐं पंहिंजे ॿिन्ही वॾे पुटनि खे घुराई ऐं उन्हनि खे चवणु लॻो त नंढे शहज़ादे खे वठी अचो, हुन मूंखे राति मारण जी कोशिशि कई आहे। त उनजा ॿई भाउ विया, उन नंढे शहज़ादे खे वठी आया ऐं बादशाह नंढे शहज़ादे खे चवणु लॻो त तूं मूंखे राति मारणु आयो आहीं, तूं एॾो मोतबर थी वियो आहीं जो पंहिंजे पीउ खे मारींदो। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त आउं तव्हांखे छला मारींदुसि, तूं मुंहिंजो पीउ आहीं ऐं पीउ खे आउं थोरी मारींदुसि, ॿियो केरु हूंदो। त बादशाह चवणु लॻो त महल जे ॿाहिरि तमामु सख़्तु पहरो आहे, ॿाहिरियों माण्हू त को अची नथो सघे, लाज़मी को घर जो ई आहे ऐं तूं ई मुंहिंजो दुश्मन आहे, तो ई मूंखे मारण जी कोशिशि कई आहे। त हिते बादशाह नंढे शहज़ादे ते तमामु जाम कावड़ियो ऐं चयईं तूं मुंहिंजे घर मञा निकिरी वञ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत का बि कोन्हे। त बादशाह उन नंढे शहज़ादे खे उन महल मञा, उन घर पंहिंजे मञा कढी छॾियो, पंहिंजी बादशाही मां कढी छॾियो। हाणे नंढो शहज़ादो ॿाहिरि आयो रोईंदो रोईंदो त मुंहिंजो पीउ नंढे हूंदे मूंखे तमामु जाम भाईंदो हो ऐं जीअं आउं वॾो थियो आहियां मूंखे भाउ बि कोन थो ऐं अजायो मूं ते कावड़ करियो अथई ऐं मूंखे हींअर पंहिंजे घर मञा ई कढी छॾियो आहे, चवे थो त तो मूंखे मारण जी कोशिशि कई, भला हाणे आउं पंहिंजे पीउ खे छला मारींदुसि। त उहो छोकिरो आयो अची हिकिड़े वण जी हेठि वञी वेठो ऐं उते रोअणु लॻो ऐं इहो सभु कुझु चवणु लॻो। त सोचणु लॻो त हाणे आउं शहज़ादो त आहियां कोन, हाणे वञी किथे कमायां, मज़ूरी करियां, पंहिंजो पेट गुज़र करियां। त उन नंढे शहज़ादे छा कयो जो पंहिंजा कपिड़ा ऐं पंहिंजो लिबास बदिली कयो, वियो वञी हिते हुते मज़ूरी करणु लॻो। मज़ूरी करे ऐं जॾहिं उनखे कुझु पैसा मिलिया त उन मञा 2 मानियूं वठी आयो ऐं आयो वरी उन साॻी वण जे हेठि वेठो। त हिते हिकिड़ो हमराह आयो, तमामु ग़रीब हो, कपिड़ा उनजा फाटल हुआ ऐं उहो उन नंढे शहज़ादे खे चवणु लॻो त मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे, जे न तूं मूंखे इहा मानी ॾे ऐं खायां। त उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त मानियूं मूं वटि 2 आहिनि, हिकिड़ी तूं खण तूं खा ऐं हिकिड़ी आउं थो खायां। त उहो हमराह चवणु लॻो त मूंखे बुख तमामु जाम आहे, जे न इहे 2 मानियूं मूंखे ॾेई छॾी त मुंहिंजी बुख लही वेंदी। त नंढो शहज़ादो रहमदिल हो, उन चयो त भले तूं ही 2 मानियूं खणी वञ, वञी खा। त हिते उहो हमराह जंहिंजा कपिड़ा फाटल, उहो अचानक हिकिड़ो फ़क़ीर थी वियो ऐं उहो फ़क़ीर जे रूप में अची वियो। त हिते नंढो शहज़ादो उनखे ॾिसी हैरान थी वियो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त तूं तमामु नेक दिल ऐं सुठो छोकिरो आहीं, सुठो शहज़ादो आहीं, तूं हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजे पीउ जी बादशाही संभालींदे ऐं तुंहिंजो पीउ तोखे बादशाह कंदो। त हिते छोकिरो चवणु लॻो त मुंहिंजो पीउ मूंसां ठहे बि कोन थो, मूं ते कावड़ियो अथई ऐं मूंखे पंहिंजे घर मञा ई कढी छॾियो आहे। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त मूं तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं, ऐं पहिरीं बि हिन वण जे पोयां वेठो हुअसि, तुंहिंजी हक़ीक़त मूं ॿुधी वरिती हुई ऐं तोखे आज़माइमि पे त तूं मूंखे मानी ॾीं थो या कोन थो ॾीं, पर तूं नेक दिल ऐं मूंखे मानियूं बि ॾिनी, हाणे तंहिंजे करे तुंहिंजी आउं कुझु मदद करणु चाहियां थो। त हिते फ़क़ीर उन नंढे शहज़ादे खे चवणु लॻो त फलाणी जॻह ते हिकिड़ो तलाउ आहे, उते तूं वञी हिकु वण वटि लिकी वेही रहिजांइ, उते हिकिड़ी परी ईंदी ऐं परी उहे पंहिंजा पर लाहे ॿाहिरि रखंदी ऐं पाण वञी तलाउ में विझंदी। तूं छा कजांइ जो उहे पर खणिजी ऐं उहे पर खणी ऐं हुन परी खे न ॾिजांइ।
ऐं परी ईंदी ऐं तोखां उहे पर घुरणु लॻंदी त तूं चइजांइ त आउं पर तोखे नथो ॾियां, त परी चवंदी आउं तोखे का अहिड़ी शइ ॾियां थी जेका तुंहिंजे कमु ईंदी ऐं तूं पोइ इहे पर मूंखे ॾे, तूं इहो कजां। त उहो नंढो शहज़ादो उन फ़क़ीर जी इहा ॻाल्हि ॿुधी वियो उन जॻह ते कुझु टाइम उते उन वण जे पासे में वेही रहियो लिकी ऐं इंतज़ारु करणु लॻो त एतिरे टाइम परी अची वई। परी पंहिंजा पर लाहे उते रखिया ऐं पाण वञी उन तलाउ में वेझणु लॻी त नंढे शहज़ादे छा कयो जो उन परी जा पर खणी ऐं बीह रहियो। त एतिरे टाइम में परी उनखे ॾिसी वरितो ऐं परी तलाउ मां ॿाहिरि निकिती ऐं छोकिरे खे चवणु लॻी त मूंखे मुंहिंजा पर ॾे। त छोकिरो चवणु लॻो त आउं पर तोखे कोन ॾींदसि। त हिते परी चवणु लॻी त आउं तोखे सोनू घोड़ो ॾींदसि, तूं मूंखे इहे पर ॾे। त उन नंढे शहज़ादे परी खे पर ॾेई छॾिया ऐं परी उनखे सोनू घोड़ो ॾिनो ऐं परी चवणु लॻी त हीउ सोनू घोड़ो अहिड़ो अथई, हिन ते चढ़ी तूं जेॾां चवंदे यकदमि तोखे उन महिल पुॼाईंदो। त हिते परी इहो चई ऐं परी वई हली ऐं उहो छोकिरो चढ़ियो उन घोड़े ते। त एतिरे टाइम में उते फ़क़ीर बि पुॼी वियो ऐं फ़क़ीर चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त तूं हाणे वञ, हिकिड़ो फलाणो बादशाह आहे, उहा पंहिंजी धीउ जी शादी कराइणु चाहे थो, पर हुनजी धीउ जी शादी हिकिड़े शर्त में आहे ऐं उहो तोखे पूरो करिणो आहे, तूं उन वटि वञ, तुंहिंजो मसइले जो हल थी वेंदो। त उहो नंढो शहज़ादो उन घोड़े ते चढ़ी लो, जीअं घोड़े खे हुकुम कयईं त घोड़ो सिधो आयो उन बादशाह वटि। त उते उहो बादशाह ऐं बादशाह जी धीउ शहज़ादी ॿई ॼणा वेठा हुजनि। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त तूं केरु आहीं, सोनू घोड़ो काहे आयो आहीं? त हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त आउं तुंहिंजी धीउ सां शादी करणु आयो आहियां। त हिते बादशाह नंढे शहज़ादे खे चयो त तूं मुंहिंजी धीउ सां शादी करणु त आयो आहीं, पर मुंहिंजो शर्त आहे उहो तोखे पूरो करिणो आहे। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजो शर्त मूंखे ॿुधा। त हिते नंढे शहज़ादे खे बादशाह चवणु लॻो त असांजी हिकिड़ी ख़ानदानी मुंडी आहे, उहा तमामु जादुई मुंडी आहे, असांजे ख़ानदान जे रवाज जी अचे पई। ऐं हिकु ॾींहुं मुंहिंजो अबू ऐं मुंहिंजी अम्मा उते घुमण जे लाइ विया उन फलाणी जॻह ते। त उहा मुंडी मुंहिंजी माउ खे पातल हुई, त उहा मुंडी उते किरी पई आहे, तमामु जादुई आहे। ऐं उते हिकिड़ो देव आहे, उन उहा मुंडी खई आहे। हाणे उते केर बि नथो वञी सघे ऐं मुंडी केर बि नथो खणियो अचे। उहा तोखे मुंडी आणी आहे उन देव खां ऐं उहा मुंडी अची मुंहिंजी शहज़ादी धीउ खे पाराइणी आहे ऐं पोइ आउं अव्हां जी शादी कराए छॾींदा। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त उन मुंडी में अहिड़ो छा आहे जेको तो इहो शर्त रखियो आहे? त बादशाह चवणु लॻो त हू असांजी ख़ानदानी मुंडी आहे ऐं उन मुंडी खां सवाइ मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कोन थींदी, इहो असांजो रवाज़ु अचे पियो। ऐं उहा मुंडी जे तूं खणी अचीं त तोखे आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराए तोसां आउं ॾींदसि। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त आउं इहा वञा थो, मुंडी खणियो थो अचां। त नंढो शहज़ादो उन महिल उन घोड़े खे हुकुम कयो त घोड़ो उन जॻह ते पुॻो जिते देव वटि मुंडी पयल हुई। त नंढो शहज़ादो ॾिसे त देव निंड पियो करे ऐं मुंडी पासे में पयल हुजे। शहज़ादो घोड़े तां लही ऐं वञी मुंडी खईं ऐं उहा मुंडी खणी ऐं घोड़े ते चढ़ियो। त एतिरे टाइम में देव जाॻी वियो ऐं देव चवणु लॻो त तुंहिंजी अहिड़ी हिमत आहे जो तो हितां मुंहिंजी मुंडी खई आहे, तोखे आउं न छॾींदसि, तोखे आउं मारे छॾींदसि। त नंढे शहज़ादे वटि उहो घोड़ो हो, त उन महिल घोड़े खे हुकुम कयईं त घोड़ो यकदमि ग़ाइबु थी हलियो। त देव हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो त नंढो शहज़ादो हुजे ई न। त देव माठ करे वेही रहियो ऐं उहो नंढो शहज़ादो सिधो आयो उन बादशाह जे महल में ऐं अची उन्हनि खे इहा मुंडी ॾिनी। त बादशाह चवणु लॻो त तूं तमामु बहादुर आहीं जो हुन देव खां इहा असांजी ख़ानदानी मुंडी खणी आहे। त उन महिल उहा मुंडी नंढे शहज़ादे बादशाह जी धीउ शहज़ादी खे पाराई ऐं ॿिन्हिनि जी शादी कराई। त उते यकदमि में उहो फ़क़ीर बि पुॼी वियो ऐं फ़क़ीर उन नंढे शहज़ादे खे चवणु लॻो त हाणे तूं देरि न कर, तोखे इहा मुंडी बि मिली वई आहे ऐं तो तुंहिंजी ज़ाल शहज़ादी खे पाराए बि छॾी आहे। हाणे अवी ॿई ॼणा वञो तुंहिंजे पीउ बादशाह वटि, जे न वञे देरि कयई त तुंहिंजा ॿ भाउ जेके आहिनि से तुंहिंजे पीउ बादशाह खे मारे छॾींदा। त हिते छोकिरो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त फ़क़ीर साईं तव्हां छा पिया चओ? त फ़क़ीर चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त तुंहिंजे पीउ बादशाह ते हिकु कारो जादू थियल आहे ऐं उहो कारो जादू अव्हां जे वज़ीर करायो आहे तुंहिंजे भाउनि जे हथां ऐं उहो कारो जादू थियल आहे तुंहिंजे पीउ बादशाह खे ऐं तॾहिं त हू तोसां नफ़रत करे थो ऐं तुंहिंजा नंढा भाउ उन वज़ीर जे चवण ते आहिनि। तुंहिंजा नंढा भाउ जेके चवनि था त असांजो पीउ बादशाह असांजे नंढे भाउ खे जाम भाए थो
ऐं सुभाणे उनखे इहा बादशाही ॾेई छॾींदो। असांखे भाए कोन थो त वज़ीर तुंहिंजे भाउ जे हथां तुंहिंजे पीउ बादशाह खे माराए छॾींदो ऐं वज़ीर पोइ तुंहिंजे ॿिन्ही भाउनि खे बि मारे छॾींदो। ऐं वज़ीर खे इहा लालच आहे, इन्ही तुंहिंजे पीउ बादशाह जी बादशाही ते वेही बादशाही कंदो। असुलु दुश्मन तुंहिंजो वज़ीर आहे ऐं तुंहिंजे भाउनि खे इस्तेमालु पियो करे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त हीअ जादुई मुंडी आहे, जेके बि तोखे मूं 10 पता ॾिना त मूं तोखे सही ॾिना। हाणे हीअ जेका जादुई मुंडी जेका आहे तुंहिंजी ज़ाल शहज़ादी पायो वेठी आहे, हीअ हिकिड़ी जादुई मुंडी आहे। ऐं तूं ऐं हिन शहज़ादी तुंहिंजी ज़ाल खे वठी हुन तुंहिंजे पीउ बादशाह वटि वञो। जेॾीमहिल तुंहिंजे पीउ बादशाह जी नज़र हिन मुंडी ते पवंदी त उन मज़ा तुंहिंजे पीउ बादशाह जो कारो जादू ख़तमु थी वेंदो ऐं पोइ तुंहिंजो पीउ बादशाह तो ते यकीन ऐं भरोसो करणु लॻंदो। त उन महिल उहो शहज़ादो उनजी ज़ाल चढ़िया घोड़े ते यकदमि अची पंहिंजे महल पुॻा, पंहिंजे पीउ बादशाह वटि पुॻा। त उन महिल लही आया त उन नंढे शहज़ादे जो पीउ बादशाह जी नज़र उन जादुई मुंडी ते पइजी वई जेका उनजी ज़ाल शहज़ादी पाए वेठी हुई। त हिते उन बादशाह जो कारो जादू ख़तमु थी वियो ऐं हिते नंढे शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई। त बादशाह उन नंढे शहज़ादे ते यकीन ऐं भरोसो करे वरितो छो त हुनजो कारो जादू लही वियो हो। त हिते वज़ीर बादशाह खां माफ़ी वठणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूं ई तुंहिंजे वॾनि पुटनि खे इस्तेमालु कयो। मूंखे लालच हुई त तुंहिंजी बादशाही खे आऊं हलाईंदसि, तव्हांखे मारे ऐं पोइ तुंहिंजे पुटनि खे बि मारींदसि। त बादशाह खे तमामु जाम कावड़ अची वई ऐं सिपाहियुनि खे चई त हिननि खे वञी क़ैद करियो। त उन महिल बादशाह जा ॿई वॾा पुट ऐं वज़ीर क़ैद थी विया। सिपाहियुनि उन्हनि खे क़ैद करे छॾियो ऐं बादशाह उन नंढे पुट खे बादशाही ॾेई छॾी ऐं उहो नंढो शहज़ादो बादशाही संभालणु लॻो। ऐं पोइ उहो बादशाह ऐं नंढो शहज़ादो नंढे शहज़ादे जी ज़ाल पाण में ख़ुशि थी रहणु लॻा। दोस्तो, कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।